असां भी वचन था कयूं अफजल खां, असां भी वचन था कयूं जामिन शाह खां, अमीर दस्ते सूबे था तो तव्हां पंहिंजा सिर हिन धरती ते कुर्बान करो। असांजा शान शौकत ऐं सिर कंध जेके ऊंचा कया आहिनि, असां बि पंहिंजो सिर ॾेई करे तव्हांजा कंध ऊंचा कंदासीं ऐं मायूस थियण न घुरिजे। मायूसी कुफर आहे, क़ुर में बि लिखियल आहे। असां चऊं था असां कॾहिं बि मायूस न थींदासीं जेसि ताईं बि सिंध जो हिकु गैरतमंद पुटु हूंदो, उहो पंहिंजी धरती जे लाइ जोधे वांगुरु विढ़ंदो, राजा तेहर वांगुरु विढ़ंदो, सूफ़ी शाइनात वांगुरु विढ़ंदो, मखदूम बिलावल वांगुरु धाणे में पीड़ंदो, पर हाण न मञींदो। कुछ नाम निहाद सियासतदान दानेश्वर ऐं पधारदार या तुरे पिंडा करे वॾनि था चवंदा वञनि था त साईं चेयरमैन साहब बचाव दिफ़ा जी ॻाल्हि करे, बंदूक खणण जी ॻाल्हि करे वक़्त खां अॻु जवाननि खे शहीद करायो आहे। मां सम्झां थो इन जो छेद जेको मां उन्हनि खे रियासत जा चालीह दलाल कयो, उनजो छेद मां तव्हांखे दलील ॾेई करे साबित कंदुसि।